साईं सोहेल फारूक मबरो चंदो त मुंहिंजी फलाणे माण्हू सां ख़ुदा करण मोहबत आहे त माना उन में को रस कोन्हे त साईं सोहेल जो महबूब असां सभिनी जो महबूब साईं नसीर मिर्ज़ा विच में मौजूदु आहे खेनि गुज़ारिश कंदासीं तकलीफ़ करे काई से अचनि तीअं माने आंसू जो मुतलिक़ ॻाल्हायूं साईं नसीर मिर्ज़ा साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त अमान सदर जेको आहे हिन शायदि वहम आहे त आउं नसीर मिर्ज़ा कोन आहियां, आउं नसीर सदर आहियां। इन करे मूंखे लॻो त हिन शायदि भुल में चयो आहे त नसीर सदर ऐं मूंखे बि मौक़ियो सदर ई लॻो ऐं सदारत जे कुर्सीअ ते चढ़ी वई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ओम ऐं नमस्ते नमस्कार। असांजे सभिनी दोस्तनि बार बार पे चयो आहे त ही जेको आकाश आहे हिनखे असीं डॉक्टर करे सघंदासीं ऐं असांजे लिए डॉक्टर जो दर्जो थो रखे। उन खां अॻे जो आउं पंहिंजी बेतरतीब गुफ़्तगूअ सां अवां ताईं पहुचां। दोस्त चवनि पिया त ही डॉक्टर आहे, हिनखे डॉक्टर सॾणु घुरिजे, हिनजो कमु एतिरो आहे त मुंहिंजो त एतिरी इन कंहिं बि ॻणतीअ जी का ज़रूरत कोन्हे। ही डॉक्टर खां वधीक हिनजो जेको नालो आहे उहो आकाश आहे। आकाश छा खपे त तुंहिंजो जेको माइट नालो आकाश रखियो आहे, आकाश सदा ऊंचो, माना तव्हां सदा ई ऊंचा आहियो। आउं जे महफ़िल में आयो आहियां उते ज़ाहिर असीं मुख़्तलिफ़ मसलकनि वारा, मुख़्तलिफ़ मज़हबनि वारा ऐं मुख़्तलिफ़ अक़ीदनि वारा धारदार असीं ख़्याल रखूं था, पर आउं पंहिंजी जेका गुफ़्तगू शुरू कंदुसि मुझे ॾाढो कलीश बेग आहे, शम्सुल उलमा मिर्ज़ा कलीश बेग। ऐं आउं जेको शेर पढ़ंदुसि पंहिंजे दायरे जो, तव्हांखे उन मां मुंहिंजे माफ़िज़ ज़मीर जो आवाज़ ॿुधणु न ईंदो। कलीश बेग चवे थो त हिंदू ऐं मुसलमान दिला साॻे कुंभर जा, हिंदू ऐं मुसलमान दिला साॻे कुंभर जा, सर्जन था जुदा थाम मगर आहे मिटी हिकु। आकाश हुजे या नसीर हुजे, कलीच हुजे या उनजो हम असर, दीवान सूफ़ी असांजो आसू राम, ये सभु हिकिड़ी मिटी आहे। मूंखे बेहद ख़ुशी थी जॾहिं मूं ॾिठो त मिर्ज़ा कलीश बेग साहिब जो 1853 पैदाइश आहे, मीर अब्दुल हुसैन खान सांगी जो 1854 पैदाइश आहे, असांजे सूफ़ी आसू राम साहब जो पैदाइश साल बिल्कुलु साॻियो आहे। माना त ही सभु पाण में हिकिड़े ई ज़माने में हिकिड़े ई हम असर काइनात में मौजूदु आहिनि ऐं हिन काइनात जी सूंहं खे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां, पंहिंजे पंहिंजे रंग सां, हू के वेदांत में आहिनि, के वहदतुल वजूद आहिनि, के तरीक़त जेके ॿियनि जेके फॉर्मेट्स आहिनि उन मुताबिक़ हू पंहिंजी शाइरी में पंहिंजो अंदरि ज़ाहिर कनि पिया। पर आउं सभ खां पहिरीं, छाकाणि त पहिरियों दफ़ो ही आकाश जी जेका तहक़ीक़ ॾिठी, मूंखे इन खां पहिरीं इन जो इल्मु कोन हुयो त को असांजो मातर सूफ़ी ही असांजो जेको दीवान आसू जो शाइर आसू राम साहब वो हिन धरतीअ ते मौजूदु आहे। पर मूंखे जॾहिं हिन किताब खे ॾिसण जो मौक़ो मिलियो ऐं उन ज़माने खे मूं ॾिठो त पोइ मूं सोचियो त हिकिड़ो एॾो पढ़ियल लिखियल माण्हू हिनखे शाइर हुजण ई घुरिजे। छो हुजणु घुरिजे? छाकाणि त हीअ मखलूक़ जी धरती आहे, उनजी मिटीअ मां ई पैदा थियो आहे। शाह लतीफ़ जी धरती आहे, उन मां ई पैदा थियो आहे। हीअ अहसान फ़कीर लाघा जी मिटीअ मां पैदा थियो आहे, उनजी फिक्र ऐं रोशनीअ में हुनखे अॻिते वधिणो आहे। पोइ वरी बाद जे ज़माने जा हिन धरतीअ तमामु वॾा ॿ अहम शाइर पैदा कया आहिनि। हिकिड़े जो नालो मखदूम साईं तालिबुल मौला आहे ऐं ॿिए शाइर जो नालो सोज़ हल आहे। मूं हिन शाइरी जो जॾहिं मुतालो कयो त मूंखे लॻो त ही असांजो सूफ़ी साहब जेको आहे आसू राम साहब, उनजो फिक्र ते जेको हावी जेको रंग आहे उहो वरी बि शाह लतीफ़ जो आहे। ही जेको असांजो न्याज़ हींअर शेर पढ़ी वियो, ऐं ही जेकी बैग ते तव्हां शाइर ॾिना आहिनि, दिलड़ी न धर दुनिया ते, दिलड़ी न धर दुनिया ते, आसू चरियो मथी करियाद पंहिंजे वेठो, दम दम धणी धणी। या इन ही सिलसिले जो ॿियो जेको शेर जेको हींअर पढ़ियो वियो, पी तूं प्रेम प्यालो सूफ़ी सदो निभालो, आसू तूं रह उजालो, लूण
राम साण लाइ। हाणे ॾिसो इहे मूंखे वेठे वेठे शाह लतीफ़ जो शेर यादि आयो। हिते निज़ामानी हाजन वेठो हो, शाह लतीफ़ जो वॾो पार्क आहे, वॾो हाफ़िज़ आहे। हीअ जेकी ॿई धणीअ जे दर ते इल्तिजाम वारा जेके ॿई शेर मूं पढ़िया, आउं तव्हांखे बिदाई जो शेर ॿुधायां त शाह साईं फरमाए थो त की सुम की जाग। ही बिटाई साहब जे रिसाले जा जेकॾहिं चइबो आहे न शाह साईं जा 2,500 बैत आहिनि, आउं त उन्हनि ॿिनि बैतनि में शाह लतीफ़ जे समुंड खे जेकॾहिं समाए ॾेखारिजे त 2 बैत आहिनि। हिकिड़ो त वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, सॼो शाह साईं जो मैसेज जेको आहे, पैगाम जेको आहे, वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, विचींदे विलायत में ज़रूर न थी ज़ाए, साका हड़ हलाए जो आगे अॻियां उबई। बिटाई सरकार जे तमामु तर रिसाले जो मंशूर इन बैत में आहे। ऐं ॿियो जेके मुंहिंजी ॿई आसूराम साहब जा शेर पढ़िया, बैत पढ़िया, हुननि जो तमामु तथ्य जेको आहे उहो हिन बैत में आहे, बिटाईअ जे बैत में। उनखे चई ऐं थोरो अॻिते मुख़्तसर ई अॻिते वधंदुसि। की सुम की जाग खा अधूरो अन्न, ही बिटाई आहे जेको हिसाब चए पियो, निवाले वारी ॻाल्हि करे पियो जॾहिं असांखे सूफ़ी साहब जंहिंमें चए थो त पीउ प्रेम प्यालो सूफ़ी संदो निवालो। सूफ़ीअ जो निवालो छा आहे? शाह लतीफ़ असांजे उन पंहिंजे बैत में चयो त की सुम की जाग खा अधूरो अन्न, की सुम की जाग खा अधूरो अन्न, त जा मूरत मन, त जा मूरत मन तंहिं मुशाहिदो माणीअ। त की मूं ॾिठो त असांजो सूफ़ी साहब आहे, इहो शाह लतीफ़ जे मुताले मां असांखे अख़ज़ कंदो पंहिंजे। हाणे हीअ त दीवान आहे, माना जंहिंमें हुनजी ग़ज़ल जी शाइरी घणी आहे। हिन वक़्तु वरी विच में हिकिड़ी ॿी ॻाल्हि करे चवां त हीउ जेको नौजवान आकाश वेठो आहे, आउं हुन ते फ़ख़्रु थो करियां। आकाश सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात साईं सोल साहब जे किताब जी पधिराई वक़्तु थी, ऐं हुन खां पोइ हिन जॾहिं मूंखे गिफ्ट कयो हीउ किताब, त पोइ सभ खां अवल मूं उनजे मुक़दमे खे पढ़ियो आहे। आउं तव्हांखे यकीन सां थो चवां, हिते प्रोफेसर वेठा आहिनि, माशाअल्लाह वॾा वॾा राइटर वेठा आहिनि जिन खे लिखणु अचे थो, ऐं उन्हनि खे उनजो मुतालो बि तमामु वॾो वसी आहे। पर बाबा जेको नसर लिखणु आहे उहो एॾो आसान ॻाल्हि कोन्हे। वॾा वॾा प्रोफेसर वेठा अथव, सिंधी जे केतिरे ई शोबनि जा सरबराह आहिनि, पर तहरीर में न को लुत्फ़ आहे, न को पंहिंजाइप आहे, न को मिठाई आहे। हिन सुहिणे जवान जो जॾहिं मूं मुक़दमो पढ़ियो आहे, मूं पाण वारे जे समय महागए जे केतिरा बैक टाइटल लिखिया आहिनि, ऐं नसर जो पारखो आहियां। मूंखे ख़बर आहे त नसर लिखणु केतिरी ॾुखी ॻाल्हि आहे, ऐं एॾे ही जीअं पाण सुहिणो छोकिरो आहे, इन एॾे सलीक़े सां नसर लिखियो आहे, एॾी शाइस्तगी सां लिखियो आहे, एॾी फज़ीलत आहे जो आउं जेकॾहिं मूंखे केरु जीअं का सज़ा न मिले त सभी हज़ारे प्रोफेसर आहिनि सिंधी यूनिवर्सिटियुनि जा, मुख़्तलिफ़ कॉलेजनि जा, उन्हनि सभिनी ते हिन मोहर सख़्तु कई आहे त मुक़दमो हीअं लिखिबो आहे जीअं मूं तव्हांखे लिखी ॾेखारियो। आकाश मां तव्हांखे तमामु घणो प्यार थो करियां, ऐं आकाश इहो जेको तव्हांजो जेको तहरीर आहे न, इन में तव्हांजो पंहिंजो सभु कुझु अकुल ऐं तव्हांजी ॾाख असांखे नज़र अचे थी। पर आउं तव्हांजी माउ खे सलाम थो करियां, जीअं तव्हांखे उथण वेहण जो सलीक़ो सेखारियो। आउं तव्हांजी पीउ खे सलाम थो करियां, आउं तव्हांजे ॾाॾे खे सलाम थो करियां, लेखराज खे, तव्हांजी ॾाॾीअ खे सलाम थो करियां, आउं तव्हांजे घर खे सलाम थो करियां। छाकाणि त तालीम सां गॾोगॾु जेको ॿियो अहम ॾाको हूंदो उहो तव्हांजी तरबियत आहे, त तव्हांजी तरबियत छा आहे। तव्हांखे तालीम, माण्हू आला खां आला तर तालीम आहिनि, पर सलीक़ो कोन्हे, फज़ीलत कोन्हे, शाइस्तगी कोन्हे, ॻाल्हाइण जो हुनुर तव्हांखे माना ताईं ॾाढी अथव, पर जॾहिं हिनखे ॾिठो एॾो मिठो मिठो मिठायो मिठो घणो घणो न आहे कलाम, हर्फ़ हर्फ़ में मिठाई, हर्फ़ हर्फ़ में सूंह, जहिड़ो पाण सुठो आहे त आउं इजाज़त थो ॾियां त तव्हां कई दफ़ा कई भेरा अलाए जे केतिरनि स्कॉलर, अलाए केतिरनि वॾनि नसर नवीसनि खां वधीक सुठो नसर लिखी ॼाणनि था, ऐं हिन जो थी सघे थो त मेथडोलॉजी पढ़ियल बि न हुजे, एॾो किसी सां शायदि हिन जो तालुक़ आहे, पर हिन जे जेको लिखण में तरीक़ो आहे, सलीक़ो आहे, ॾाके बि ॾाके, ॾाके बि ॾाके, तव्हांखे आउर खां वठी हलंदो आख़िर ताईं पहुचाए थो, ऐं पूरी ज़िंदगीअ खां वठी, शिजरे खां वठी, उनजी अक़ीदत खां वठी, उनजी फ़िलासफ़ीअ खां वठी, असांखे सभु कुझु जेको तव्हां असांजे सूफ़ी साहिब जे बारे में ॿुधायो आहे, त तारीख़ जिते हुनखे ज़िंदा रखंदी, उन सां गॾु तव्हांखे बि ज़िंदा रखंदी। ऐं अॻिते थो हलां त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त ॾिसो, मूंखे इहा ख़बर कान थी पवे त असांजे सूफ़ी साहिब जेको आहे उहो कहिड़ियुनि हस्तियुनि सां मिलियो हो, कहिड़ियुनि वॾियुनि मुलाक़ातुनि सां। ठीकु आहे, हुनजो तालुक़
जेको आहे जोग वारी सरकार साईं जेको सूफ़ियुनि जो इमाम आहे असांजो शाहनाद सूफ़ी लांगाह जेको आहे सूफ़ियुनि जो इमाम आहे पर असांजे इन सूफ़ी साहिब जो जेको आसूर राम जो मुलाक़ात जेका आहे वाहिद वसाईंस ऐं त एॾो ख़ुशि थियसि त ही चवे पियो त उनजी जेका मुलाक़ात आहे नसरपुर वियो आहे पंहिंजे के नौकिरी जे सिलसिले में त वाहिद वसाईंस आऊं आलम जो सुणी मोकल थिए मींहं खे दिलि बदल साईंस मिसरी मिलाईंस खंड वांगुरु खीर में असांजे सूफ़ी साहिब जी जेका मुलाक़ात आहे जेको हुनखे सॾे थो पंहिंजी औताक ते त आसू राम अच ऐं ही माखी मिसरी खंड जेके आहे उहो पाण खे गॾिजनि पिया ऐं मिठास जेको आहे असांजे हिन शाइर जी तबियत में यकीनन त नसरपुर जी हवाउनि ऐं फ़िज़ाउनि मां बि हुनखे उहो सभु कुझु मिलियो हूंदो ॿियो तव्हांखे चयो त लतीफ़ साईं खां ही बेपनाह मुतासिर आहे केरु आहे जेको शेख हयाज़ असांजो जेको बि शाइरी जो सेटअप आहे उहो शाह करीम या शाह काज़ी कादन पर असांखे शाह इनायत रिज़वी पर जेको छा चइबो आहे त सत समुंड वारी जेका ॻाल्हि आहे जेको शाह लतीफ़ वटि थी नज़र अचे ॾिठो त असांजे आसूराम साहिब बि हाणे आउं तव्हांखे हिकिड़ो ॿियो बैत थो ॿुधायां जंहिंमां तव्हांखे अंदाज़ो लॻंदो त हू शाह लतीफ़ खां जो अर्थ पियो हुन मां गुलाब पियो निचोड़े शाह साईं जो शेर त मरणा अॻे जे मुआ से मरी थिया न मां मरणा अॻे जे मुआ से मरी थिया न मां हूंदा से हयात जीअण अॻे से जे जिया ॾिसो मूं हिन जो दीवान खोलियो त इहो मूंखे ख़बर पई त पाण चवनि पिया त पोइ बि मरंदे अॻु बि मरंदे मर त मोचारो थिए ॾिसो शाह साईं पढ़ाड़ो सोई सद बरवाई जो जे लही पाण अचे पियो पोइ बि मरंदे अॻु बि मरंदे मर त मोचारो थी जे वाह मरणा अॻे से थिया मरी हरगिज़ न मात ही गज़ल जे रूप में विटाई जे बैत खे कंहिं पढ़ाड़ो ॾिए पियो ऐं हुन खां मुतासिर थिए पियो अॻिते थो हलां ऐं मुख़्तसिर गुफ़्तगू कंदुसि मुंहिंजो एतिरी ऐं छाकाणि त आउं को प्रोफेसर कोन आहियां ऐं को वॾो स्कॉलर कोन आहियां ऐं हिनजी महिरबानी जो मूंखे हिकिड़ी सदारत बेतरतीब ॻाल्हियूं आहिनि जेके आउं तव्हां सां कंदो पियो हलां अॻिते आउं तव्हांखे ॿुधायां त उन जी जेको गज़ल आहे असांजे ज़ाहिर तव्हां ही ख़लीफ़ गुल जी धरती आहे ही ख़लीफ़ क़ासिम जी धरती आहे ऐं गज़ल उरूज़ी गज़ल जे हवाले सां असांजी हीअ जेका ख़ासि आहे हूअं त हिकमत बि हिन ख़ानदान वटि आहे पर इहो अजीब ॻाल्हि आहे त जेके मुस्लमान असांजा शाइर थी गुज़रिया आहिनि उन्हनि हिकमत जे वेझो कोन विया आहिनि वरी बि कभी ॾिसंदो त असांजे मनोज खे ख़बर आहे त जेको किशनचंद बेबस आहे न उहो शाइर त वॾो आहे पर गॾोगॾु हकीम आहे त लॻे थो त इहे हिकमत असांजा जेके वेदांत वारा जेके वेदांती शाइर आहिनि इहे शायदि कोई हिकमत खे वधीक वेझो ॾींदा विया आहिनि त किशनचंद बेबस वांगुरु असांजो हीउ जेको ख़ानदान बि आहे जंहिंमें असांजे लेखराज साईं जेको आहे हिकमत जे कारोबार सां या हिकमत जे हुनर सां वाबस्ता आहे गज़ल में जेके ॾिसो त जॾहिं दीवान हूंदो अलिफ बेवार ऐं ॿ शेर तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं आख़िर में मजलिस जो इख़्तिताम उन ते कंदुसि जेको हिकिड़ो शियो माण्हू करे सघे थो सम्झी वञो अथम अरमान गुज़री विया घणा ॾींहं मूंखे एॾो तहज़ुल मक़बूल हिननि जे ॿ शेर जेके आउं नोट करे सघियो आहियां पंहिंजी सदारत जी कुर्सी खे बचाइण जे लाइ अथम अरमान गुज़री विया घणा ॾींहं सूफ़ी साहिब पंहिंजी गज़ल में चवनि पिया ऐं ॾिसो कीअं हिन फे 4 नुक़्तनि वारी जेका आहे सागर नहराज फे जेका आहे ॾाढो ॾुखियो लफ़्ज़ जेकॾहिं तव्हां हिनखे रदीफ़ बनाईंदो फे खे त ॾाढो फप फप हप हप लप लप तव्हांखे किथां त लफ़्ज़ आणणा पवंदा न त हीउ ॾिसो त ऐं ॿियो जेको तोए वारो जेको रदीफ़ थिए थो उहो बि ॾाढो ॾुखियो आहे त तव्हां तोए ते रदीफ़ ते बि जेकॾहिं तव्हां गज़ल जोड़ींदो त तव्हांखे ॾाढी काइनात मां तोए वारा लफ़्ज़ ॻोल्हणा पवंदा ऐं पोइ हिन लुग़त में रखी तव्हांखे पंहिंजो गज़ल पूरो करणो पवंदो छाकाणि त तव्हांखे दीवान मुकमल करणो आहे ऐं दीवान जी जेका ज़रूरत आहे उहा इहा आहे त तव्हां पंहिंजे हर्फ़नि खे अल्फ़ाबेटिकल के जेके हर्फ़ आहिनि उन्हनि खे रदी बनाए पंहिंजे शेर लिखो त हाणे तोए वारो जेको ॾिसो छा थो सॾे हकीम साहिब जे अंदर में इश्क त आहे ई आहे न इश्क सूफ़ीअ वारो बि आहे ऐं दुनिया जी बि आहे छो न हुन कयो हूंदो इश्क
तॾहिं त माइटनि खे नंढी ॼमाल परणाए छॾियो त बाबा हीउ रुले न वञे न हेॾा वारा न थिए, पर हीउ संदसि ज़ाती तजुर्बे जो शेर आहे। अथम अरमान गुज़री विया घणा ॾींहं, आसूमल फरमाइनि था, अथम अरमान गुज़री विया घणा ॾींहं, थियमि झोली त विच में कंहिं झलियो ख़त, हिकिड़े आशिक़ जी अंदर जी आह जंहिंजो ख़त विच में जलिजी पियो आहे ऐं इहो के हा था कनि के न था कनि, इहो हिकिड़े ग़ज़ल जो शेर आहे। अथम अरमान गुज़री विया घणा ॾींहं, थियमि झोली त विच में कंहिं जलियो ख़त, हीउ कहिड़ो ज़ालिम रक़ीब हो जंहिं मुंहिंजो ख़त जलियो ऐं मुंहिंजी माइटनि जल्दी शादी कराए छॾी, ऐं उहो ख़त वारो ॻाल्हि अध में रहिजी वई। इश्क डाहे तो अंग सब अकली, कमाल जो शेर आहे। आशिक इश्क आबुर्दी नहीं नहीं, हर सूफी शायर चयो है। सूफी साहब फरमाइनि था, इश्क डाहे तो अंग सब अकली, जीअं पटी मेटे, इश्क डाहे तो अंग सब अकली, जीअं पटी मेट जी लिखियल सां मेट। केॾो ख़ूबसूरत हिकिड़ो ख़्यालु आहे त जीअं अकुल जेको आहे सभु ईअं इश्क जेको आहे हर अकुल खे ईअं डाहे थो छॾे त जीअं असीं ॿार फरीअ ते मेच हणंदा आहियूं, पोइ वरी डाहे वई असां नओं हर्फ़ लिखूं था। वरी हिकिड़ो शेर ॾिसो, माठ जहिड़ो न फल ॿियो कोई, वरी अकुल जी ॻाल्हि अचे पई त माठ जो जेको अकुल आहे, मिर्ज़ा कलीम बेग साहिब जो शेर आहे त माठ जहिड़ी मिठाई ॿी कान्हे, कलीम बेग जो शेर आहे, माठ जहिड़ी मिठाई ॿी कान्हे, जंहिंसां चमड़ी पवे त चप सां चप, माठ जहिड़ी हीअं कयोसीं त माठ, हाणे उनखे कलीम बेग कीअं शेर में बयानु करे, माठ जहिड़ी मिठाई ॿी कान्हे, जंहिंमें चमड़ी पवे त चप सां चप। माठ करबो त माठ जा वॾा अजुर ऐं सवाब आहिनि। असांखे सूफी साहब ॿुधाए पियो त माठ जहिड़ो न फल ॿियो कोई, माठ जहिड़ो न फल ॿियो कोई, आहे ॾाढी करण ॾुखियेरी माठ, ॾुखी। कलीम बेग चए थो त मिठाई ठाही थी वई, हीउ चए थो त माठ करणु बाबा ॾुखी आहे। तव्हां कंहिंखे छेड़े थो ॾिसो ना छेड़ मलंगा तूं त तव्हांखे जवाब अहिड़ा करारा आहे। कल्ह जो ॾींहुं हुते हिकिड़ो जेको मुशाइरो वले छा थियो, हुनखे कॉन्फ्रेंस थी त हुते में हिकिड़ो ट्रांसजेंडर आहे असांजो माशाअल्लाह इहे पैदा थियो आहे, शहज़ादी राय। हुन चयो त हाणे असां कदड़नि खे ट्रांसजेंडर खे को 1 मण जी कार ॾिए थो त असीं जवाबनि 5 मण जी कार हुनखे ॾींदा आहियूं। असां सोशल मीडिया दरवाज़ा खोले ॾिना आहिनि। त असांखे सूफी साहब ॿुधाए पियो त माठ करणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं वरी फे वारो जेको शेर आहे कमाल आहे। ॾिसो त हुनखे AI सां बि असीं भेटे सघूं था। जेके इंटेलिजेंस एजेंसी असांजी जेका मसनूई ज़हानत आहे उन ॾांहुं असांजो ध्यानु वञे थो हिन शेर खे पढ़ण जे। शायर जेको शेर लिखंदो आहे तव्हांखे ख़बर आहे त उनखे बि ख़बर न हूंदी आहे कि असांजा तफ़सीर छा था कनि, माना अलाए जी कहिड़ी पिया कनि हुनजी। हर को माण्हू पंहिंजी माना थो कढे। शायर ख़ुदि हैरान थींदो आहे त हीउ जेको शेर लिखियो इन जी माना इहा हुई छा, पाण हैरान थींदो आहे, अड़े वाह ईअं मूं चयो आहे छा। त हीउ शाइर खे हिनखे जेकॾहिं हीअं रुझंदा आया त तव्हां हुनखे ॿुधायां त हीउ तव्हां जेको फे वारो रदीफ़ इस्तेमालु कयो, दरअसल तव्हां आर्टिफिशियल इंटेलिजेंसीअ ते ध्यानु रखियो आहे। हाणे छा थो शेर चवे त बाप मां हिन जहान जा सभ कम, वाह साईं वाह, बाहि खां सवाइ कुझु बि नथो थिए। बाहि तपंदी आहे, असीं बि तपंदा आहियूं त पैदा थींदा आहियूं, हर ॻाल्हि तपे थी त पोइ तपण खां पोइ त पोइ मयारी कोन्हे। त बाप हर शइ माफ़ आहे, असीं बि माफ़ आहियूं। जोशमली आबादी जो शेर है, असीं सब मर्द वेठा आहियूं। जोशमली आबादी जो शेर है त इंसान की हस्ती की बापत है, इंसान की हस्ती की इतनी सी कहानी है मकबूल है। इंसान की मनोज है तव्हां मथां बाप खां अलावा मथां नूर मां असीं पैदा थिया आहियूं। इंसान की हस्ती की इतनी सी कहानी है, इंसान की हस्ती की इतनी सी कहानी है, रुक जाए तो लुत्फा है, बह जाए तो पानी है। तो हाणे असां सूफी साहब जे शेर ते था अचूं, बाप मां हिन जहान जा सभ कम में उहो आहे जेको जोशमली आबादी चयो। असीं बि बाप मां पैदा थिया आहियूं, इंजण बि बाप ते थी हले, न त अॻिते वधे ई न। बाप मां हिन जहान जा सभ कम, अकुल इंसान क्या समूरा बाप। ॿी माना में अड़े मां असीं हले जी छा सोचींदा हुआसीं, पर अकुल जेको आहे असांजी हर ॻाल्हि खे बाप वांगुरु उड़ाए छॾियो आहे। असीं हाणे हैरान आहियूं त इहे मसनूई ज़हानत आख़िर आहे छा।
ऐं असांजो थींदो छा आहे, असांजा ईंदड़ नस्ल कंदा छा। ऐं आउं पंहिंजी आख़िरी ॻाल्हि जेका मूं वटि ॿुधाई त आउं मजलिस पढ़ंदुसि, छाकाणि त तव्हां मुंहिंजे बेहद प्यारे बेहद सुरीले जे नॉमिनेट कयो आहे सॼी हिन महफ़िल खे, उन फ़कीर साईं जी सूफ़ी साहिब जी हमद पढ़ी, उन खां पोइ उन नात पढ़ी, ऐं अंदरि मुक़दमे में असांखे आकाश छा थो ॿुधाए त हू रातिनि जो उथी चिला काटींदो हुयो, अलाह अलाह रही साॻी ॻाल्हि आहे, कुझु बि कोन्हे। हुनजी वसियत छा थींदो आहे, संस्कार थींदो आहे या अग्नि संस्कार थींदो आहे या क़बर थींदी आहे। हीउ ॾिसो उन में बि हिन असांखे एॾियूं ॻाल्हियूं आहिनि ॿुधायूं आहिनि त हुनजो संस्कार थी वियो त पोइ ख़बर पई त हुनजी वसियत का ॿी त आऊं शेख हयात जे शहर ते आयो, मौत त रूह मरी वियो, जिस्म थी वियो आहे असां। हुन खे चाही हूंदी न साॻी जेको वदन फ़कीर चवंदो त दौड़े ऐं चाही, साॻी तरह सां हिन सूफ़ी साहिब जो बि इहो ख़्यालु हुजे जीअं आकाश पंहिंजे मुक़दमे में बयानु करे थो। ऐं शेख हयात चयो आहे त आयो मौत त रूह मरी वियो, जिस्म थी वियो आज़ाद। आयो मौत त रूह मरी वियो, जिस्म थी वियो आज़ाद, अवल मिठी आख़िर मिठी, मिठी ज़िंदाबाद। त थी सघे थो त आसूमल साहिब जी ख़्वाहिश हुई त हुनजी का हुनजी लोड़, हुनजी मरकज़ या हुनजी तुरबत चए, पर पंजतन पाक जो ज़िक्र तव्हां कयो, आऊं करणु चाहींदुसि। मूं चयो त मुंहिंजे जेका गुफ़्तगू आहे हुनजो इख़्तिताम हिकिड़े अहिड़े मजलिस ते आहे जंहिंमें तव्हां ॾिसो त हुन केॾारो लिखियो आहे, मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई आहे। सूफ़ी साहिब मौलाई आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, अली अली बोल त गम न आवे खोल। सच साईं छा चयो त हर दम रब रब कर्ज़ यहाँ मां याद दी करोली, अली वली दी है हमराही, सचल सारा दूर इलाही, मैं हर दम रब रब कर दी हाँ मां याद। ॾिसो हर सूफ़ी शाइर घुमी फिरी, हाणे असांजे आसूराम साहिब फिरी गिरी पूरी काइनात खे ॾिसण खां पोइ इन नतीजे ते पहुतो त इन ई दर ते शिफ़ा आहे। इफ्तिखार आरिफ के शेर है, हुजूर शाफ़े महशर ये लोग जो भी हैं गुनहगार बहुत हैं मगर हुसैन के हैं। ही असांजो आसूराम आख़िर में इहो हुसैनियत ना छो पियो अचे, जेको हुसैन हुसैन छो पियो करे। भिटाई केॾारे, भिटाई मुकमिल शाइर है, अवल अलाह वली आला आलम जो धड़ी या कादिर पंहिंजी कुदरत असीं क़ाइम आहे कदीम वहदहु ला शरीक लहू। तातूं वञो कीअं नाई से मन मोहम्मद कारणी गर्भ सां लिसान ससी सिजन उभरे 84 चंडन बिला हरे पिड़न सबूदाई भाया जपो जो जोर मुझे जान में जे त जमाल सी ऐं चवे थो त जहिड़ा मोह मुहाड़ तहिड़ा पुठीरा सुपनी नबी पाक जो पाचोलो कोन्हे, जहिड़ा मोह मुहाड़ तहिड़ा पुठीरा सुपनी नज़र करे निहार त जेड़ा केड़ा साम्हूं ऐं जखरो जस खरो ॿिया बड़ी बद समय जे सुहाग जी के न पई गल मिठी र मुसलसल एतिरे ऐं हसन अमीर हुसैन जे जिनई वे चार। ही हिकिड़े मुकमिल हिन धरती जे शाइर जी हैसियत में भिटाई, मूं चयो त हू भिटाई खां शुरू थियो आहे, भिटाईअ ते हुन ख़तमु कयो आहे। असांजे सूफ़ी साहिब चवे थो त कमाल जो आऊं चवां थो थी केॾारो सूफ़ी साहिब केॾारो लिखियो, हमद नाद मनकबत पंजतन पाक ऐं वरी बिलाख़िर फिरी गिरी निजात जो ज़रियो मूं वांगुरु हुन ॻोल्हियो त वरी हुसैन हुसैन ॻोल्हियो। हुन लिखियो त हसन अमीर हुसैन खे जिन ओसारियो। ओसारे जी माना तव्हां सभिनी खे अचे तव्हीं हारा जा माण्हू आहियो। ओसारण माना या हुसैन या हुसैन या हुसैन, माना छातीअ ते हथण, सीना ज़नी करण, पुकारण, रोइण, घोड़ा ॻाइण। ओसारण उनखे चइबो आहे। ओसारो माना अचोड़ी भेनर कॾहिं सूर पचाए, गोॾे ते हथ हणो, छातीअ ते हथ हणो। ओसारियो ते सूफ़ी साहिब असांखे भिटाईअ वांगुरु हसन अमीर हुसैन जो जिन अड़े जार। भिटाई त असांखे चए जे वटि ॾुख न आहे, जे वटि हसन अमीर हुसैन जो ॾुख न आहे। हीउ त ॾुख खां मथे ॻाल्हि पियो थो करे, असांखे चवे थो त हसन अमीर हुसैन खे जिन ओसारियो। कमाल। उन खां पोइ हिनजे न ओसारण जो सबबु छा आहे, आणे आप अखियुनि मां ॻोढ़ो न ॻारियो। हसन अमीर हुसैन खे जिन न ओसारियो, आणे आप अखियुनि में ॻोढ़ो न ॻारियो। धणीअ धिकारियो, धणीअ धिकारियो, फ़ैसिलो थो ॾे। सूफ़ी साहिब असांखे वेदांत जो मालिक जेको आहे चवे पियो त आणे आप अखियुनि में ॻोढ़ो न ॻारियो, धणीअ धिकारियो उन्हनि खे आंसू चवे।